जेकर अमल पुछड़ो आ त उन पुछड़े अमल जे करे सज़ा ज़रूर मिलंदी। तंहिंजे करे अमल सालिह करणु खपे, शरीयत जे अहकामनि ते अमल करणु घुरिजे। अल्लाह ऐं उन जे हबीब जेको असांजे मथां कम लाज़मी करार ॾिनो आहे उनखे सरअंजाम ॾियण जी अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए। आउं जो घणो वक़्तु न वठंदुसि, मुख़्तसर टाइम जे अंदर मां पंहिंजे गुफ़्तगू खे ख़त्म कंदुसि। पर दरकार इन ॻाल्हि जी आहे त तवज्जो ऐं ज़ौक़ शौक़ अवां जो हुजणु घुरिजे। मां मुख़्तसर टाइम जे अंदर पंहिंजी गुफ़्तगू खे ख़त्म थो कयां। आयत करीम जेका मां अवां जे अॻियां अल्लाह जे कलाम जा सुहिणा अल्फाज़ तिलावत कया आहिनि, उन्हनि जो तर्जुमो बैद न कंदुसि। पहिरियां ज़िमननि मां हीअ ॻाल्हि अर्ज़ कयां त हीउ महीनो शअबानुल मुअज़्ज़म जो आहे। अहादीस मुबारक हदीस मुबारक में अचे थो, किन बुज़ुर्गनि इनखे ज़ईफ़ लिखियो आहे, किन इनखे मौज़ूब लिखियो आहे, लेकिन हदीस मुबारक किताबनि में अचे थी त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो आहे त रजब शहरुल्लाह, शाबान शहरी, रमदान शहर उम्मती। रजब अल्लाह जो महीनो आहे, शाबान मुंहिंजो महीनो आहे यानी सुहिणे रसूलुल्लाह जो, ऐं जेको अचे पियो रमज़ान मुबारक उहो मुंहिंजे उम्मत जो महीनो आहे। अल्लाह जे हबीब हिन शाबान महीने जी निस्बत पंहिंजो पाण ते कई आहे, ऐं निस्बत अहिड़ी शइ आहे जेका अदना खे आला कंदी आहे। निस्बत अहिड़ी शइ आहे जेका कमज़ोर खे ताक़त वारो बनाईंदी आहे। निस्बत अहिड़ी शइ आहे जेका जंहिं शइ सां जंहिंजी निस्बत थी वेंदी आहे अल्लाह उनखे बि इज़त बख़्शे छॾींदो आहे। चंद मिसाल आउं जे अॻियां अर्ज़ पियो करियां। हीअ मस्जिद छा सां ठहियल आहे? सिरूं में आहिनि, हिन में लोह बि लॻल आहे, हिन में सीमेंट बि लॻल आहे। इहा साॻी सिर अवां जे भठे तां वरिती हूंदी, उन भठे तां वरी कंहिं ॻोठ जे चङे मुड़ुस बि सिर वठी ऐं पंहिंजो बंगलो ठहिरायो हूंदो। उन ई भठे जी वरितल सिर अवां मस्जिद में लॻाई, उन ई भठे जी वरितल सिर बंगले में आहे, पर इज़त कहिड़ी सिर खे ॾींदो? जेका मस्जिद में लॻल आहे। तव्हां काठ कपियो, वण कढियव, उनखे चीरायव, उन साॻे वण मंझां अवां हिकिड़ो दरवाज़ो मस्जिद जो ठहिरायो, ॿियो पंहिंजी ओताक जो ठहिरायो, इज़त कंहिंखे ॾींदव? उन ई काठी मंझां अवां घर जो टेबल बि ठहिरायो आहे, उन ई काठी मंझां क़ुरान करीम जी संदली बि ठहिराई आहे, इज़त कंहिंखे ॾींदव? बाज़ार में था वञो, दुकानदार ते वयव, दुकानदार वटि पहुतव, अदा मूंखे पाइण जे लाइ कपिड़ो को सुठो ॾेखार। अब हुन कपिड़ो कढियो, बाबा हे काटन जो आहे, हे साईं गुल अहमद जो आहे, हे फलाणो फैब्रिक जो कपिड़ो आहे, ही फलाणो आहे। अब सुठे में सुठो 3000 जो वॻो वठी आयो। अदा ॿियो कपिड़ो ॾे, क़ुरान शरीफ़ खे वेड़ींदुसि, हुन सादो 30 रुपए वारो वाल ॾेई छॾियो। हिकिड़ो तो पातो जेको 500 रुपया वाल आहे, हिकिड़ो 30 रुपए वारो कपिड़ो अची क़ुरान करीम खे वेड़े। हिन कपिड़े खे तूं चुमी न ॾींदे जेको क़ुरान खे 30 वारो कपिड़ो हुनखे चुमी ॾींदो आहे या न? कागज़ अवां खे ॿिया बि खोड़ सारा कागज़ मिलंदा, खोड़ सारा कागज़ मिलंदा,
किथे अंग्रेजी में लिखियल रसाला मिलंदा, किथे सिंधी में, किथे उर्दू में, पर जंहिं पन्ने ते अल्लाह जो कलाम अची वञे उन पन्ने खे बि इज़त मिलंदी आहे। एतिरे क़द्र जो उन पन्ने जी जेको इज़त कंदो आहे ख़ुदा हुन जी बि इज़त करे छॾींदो आहे। रवायत में अचे थो ग़ालिबन अल्लामा अब्दुर्रहमान सफ़ूरी पंहिंजे किताब में लिखियो आहे त बगदाद जे अंदरि हिकिड़ो शराबी हो, बिशर नालो हुअसि। शराब पींदो हो, ज़िना कंदो हो, चोटीअ जो गुनहगार हो, नशो करे रस्ते सां बाज़ार में वञे पियो। हलंदे हलंदे रस्ते में हिकिड़ी पर्ची मिली वियसि, रस्ते ते पन्नो पियो आहे। बिशर पन्ने खे खणी ॾिठो आहे, उन पन्ने जे मथां लिखियो पियो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। चओ सुभान अल्लाह। बिशर का नशैया, ज़ानिया, शराबिया, नशे में धुत लॻो पियो आहे, पर इहा ख़बर पए थी पई त ही पन्ने ते जेको लिखियल आहे इहो आम नालो कोन्हे, मुंहिंजे रब्बुल आलमीन जो नालो आहे। इज़त थो करेसि पियो, ख़ुशबू लॻाएसि थो, चुमी अखियुनि ते थो लॻे, घर मां आयो आहे, उन अल्लाह जे इस्म गिरामी खे इज़त सां रखियो आहे, ख़ुशबू लॻाए लखे रखियो आहे। राति जो सुतो पियो आहे, उन दौर जो बुज़ुर्ग आहे हज़रत बायज़ीद बिस्तामी आया को बुज़ुर्ग आहे, उनखे अल्लाह जी ज़ात बाबरकात इल्हाम जे ज़रिए इरशाद फरमायो आहे, ओ मुंहिंजा प्यारा बायज़ीद, देर न कर मुंहिंजे दोस्त बायज़ीद, मुंहिंजे दोस्त बिशर जे दरवाज़े ते वञ ऐं उनखे वञी मुबारक ॾे। ऐं बिशर रब तोखे बख़्शे पंहिंजे दोस्तनि जे लिस्ट में लिखाए छॾियो आहे। अल्लाह जो कामिल वली थो अचे पियो, बिशर त नशे में धुत आहे, शराब पी सुतो पियो आहे। राति जो वक़्तु पोयों पहर थियो आहे, जीअं ई अल्लाह ताला ख़ुदा जे कामिल वली खे इल्हाम जे ज़रिए हुकुम फरमायो आहे, बिशर जे दरवाज़े ते अची पहुतो आहे। दरवाज़े ते दस्तक थो ॾे, बिशर त नशे में धुत आहे, उनजी बानी आहे, बानी ढोलती थी अचे ऐं दरवाज़ो अची खोले थी ॾिसे थी सुभान अल्लाह, ख़ुदा जो कामिल वली बायज़ीद बिस्तामी बीठो आहे। साईं अवां कीअं तकलीफ़ करे हिते आया आहियो? साईं फरमाइनि था वञ मां पंहिंजे मालिक बिशर खे सॾिया, मां अल्लाह जो पैगाम खणी पहुतो आहियांसि। उहा बानी डुकंदी डोड़ंदी आई आहे, चेती इहो बिशर अॼु भाग खुलिया अथई जो तुंहिंजे दरवाज़े ते अल्लाह जो कामिल वली कही आयो आहे। कहिड़ो वली आहे? बायज़ीद आहे। बिशर उथे थो, पेरनि में जुती पाइण विसरी वई आहे, डुकंदे डोड़ंदे दरवाज़े ते आयो, हज़रत बायज़ीद जे क़दमनि ते किरी थो पए, केवड़ा कीअं महिरबानी थी आहे, कीअं मुंहिंजे मथां करम नवाज़ी कई अथव, कीअं वॾा वॾा कया अथव। हज़रत बायज़ीद फरमाइसि त ओ बिशर रब राज़ी थियो अथई, ॿुधा कहिड़ो अमल कई जंहिंजे करे ख़ुदा महिरबानी कई अथई, ॿुधा अल्लाह मूंखे मोकिलियो आहे त बिशर खे वञी मुबारक ॾेई आहे, उहो अमल ॿुधा कहिड़ो कयो अथई। बिशर जो साईं पी त तव्हांखे ख़बर आहे मां केॾो गुनहगार, केॾो बदकार खाती आहियां, पर अॼु सुबुह सां रस्ते में मूंखे अल्लाह जो नालो हेठि नज़र आयो, ख़ुदा जे नाले खे मां खणी इज़त बख़्शी आहे। रब तो फरमाए सो बिशर, रब एॾो त करीम रहीम अथई, तो रब जे नाले खे इज़त ॾिनी आहे, रब वरी तोखे इज़त बख़्शे छॾी आहे। शराब वियो, ज़िना वई, गुनाह विया, हर शइ वई, ख़ुदा जो प्यारो बणिजी थो वञे पियो। हाणे हाफ़ी लक़ब पइजी वियो आहे, रस्ते में हलंदो आहे, पेर उघाड़ा करे पियो हलंदो आहे। अल्लाह जी ज़ात वक़्त जे माल मवेशी खे बि हुकुम करे छॾियो हो, ख़बरदार बगदाद जे शहर में मतां को छेड़ो लाहे, मतां का फूलड़ी लाहे, मतां किन खे मुंहिंजे प्यारे वलीअ जा पेर न ख़राब थी पवनि। इहो कमाल छाजो? निस्बत जो। ऐं जंहिं उन निस्बत खे इज़त ॾिनी ख़ुदा हुनखे बि इज़त ॾेई छॾी। मके मुकरमे जेके विया हूंदा, मदीने विया हूंदा, मके में पहाड़ियूं आहिनि, हिकु सफ़ा, ॿी मरवा। अल्लाह जो निशानी इन्न सफ़ा वल मरवत मिन शआइरिल्लाह। अल्लाह तो फरमाए त सफ़ा ऐं मरवा मां अल्लाह जे निशाननि मज़ा निशानियूं। साईं छाजे करे?
छो त सफ़ा ऐं मरवा ते अल्लाह जे कामिल वली हज़रत बीबी हाजरा जा कदम लॻा अल्लाह जे वली जा कदम लॻंदा था वञनि ख़ुदा हुनखे इज़त थो बख़्शे छॾे। या निस्बत अहिड़ी शइ मां अर्ज़ पे कयो त निस्बत अदना के आला करे छॾींदी आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जा कदम मक्के जे सरज़मीन ते था लॻनि अल्लाह जी ज़ात बाबरकात मक्के खे बि इज़त थो बख़्शे पियो। छा जे करे रब्बुल आलमीन क़ुरान में फरमायो अला उक़सिम बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। रब जे फरमायो त मूंखे मक्के जे शहर जो कसम आहे। मालिक साईं मक्के जे शहर जो कसम छा जे करे पियो करे खणी जो मक्के में बैतुल्लाह आहिनि, मक्के में आबे ज़मज़म आहिनि, मक्के में हिजर अस्वद आहिनि, मक्के में सफ़ा मरवा आहिनि, मक्के में अरफात आहिनि, मक्के में ख़ुदा जो निशानियूं आहिनि। रब जो फरमाए कसम खणण जो सबब थियो आहे सही कहिड़ो सबब आहे व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। मक्के जो कसम इन जे करे पियो खणण जो इन में मुंहिंजे हबीब जा कदम लॻा जंहिंजी मुंहिंजे हबीब सां निस्बत थींदी आहे ख़ुदा हुनखे इज़त बख़्शींदो आहे। क़ुरान करीम जी सूरत आहे तक़रीबन मूंखे यादि न हूंदी वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। अल्लाह से चैन शयुनि जा कसम कया। इंजीर जो कसम कयो, ज़ैतून जो कसम कयो, तूर सीना पहाड़ी जो कसम खयो ऐं मक्के मुकर्रमा जो कसम खयो आहे। कसम खण जो सबब चाहे वजह चाहे ॿियूं बि खोड़ सारियूं शयूं उन्हनि जा कसम ख़ुदा कोन खया आहिनि। इंजीर जो कसम रब छो कयो, इंजीर खे रब ख़ासि छो कयो, ज़ैतून खे रब ख़ासि छो कयो आहे, तूर सीना खे ख़ासि छो कयो आहे, मक्के जे शहर खे कसम में ख़ासि छो कयो आहे। उलमा फरमाइनि था त इंजीर जी निस्बत मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सां थी थिए, ज़ैतून जी निस्बत रसूलुल्लाह सां थी थिए, तूर सीना जी निस्बत मुस्तफ़ा करीम सां थी थिए, मक्के जी निस्बत रसूलुल्लाह सां थी थिए। इन्हनि चइनि शयुनि जी निस्बत ख़ुदा जे हबीब सां आहे। ख़ुदा के मुस्तफ़ा त प्यारो आहे पर जे शइ जी निस्बत मुस्तफ़ा सां थींदी आहे उहा शइ बि ख़ुदा खे प्यारी थी वेंदी आहे। कीअं अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो। पैदाइश जे किस्से जे मां नथो वञा। अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो, इज़त बख़्शाईंसि, मलाइकनि खां सजदो करायाईंसि। शैतान इब्लीस इनकार कयो सही मां सजदो कोन कंदोमांसि। रब फरमायो फखरुज इन्नक रजीम। ओ शैतान परीत कढला निकरी वञ मुंहिंजे दरबार मां, तुंहिंजे मथां क़यामत जरीअ ताईं फिटकार पई वसंदी। आदम खे सजदो न कयाई लानती थी वियो। हिकिड़ो तवजो कयो साईं नमाज़ जे मौज़ू ते ॻाल्हायो पिए न। ख़ुदा जे हुक्म जी नाफ़रमानी शैतान कई, आदम खे सजदो न कयाई तड़जी वियो। ख़ुदा खे सजदो न हो, आदम खे सजदो हो। आदम खे सजदो न करण जे करे लानती थी वियो। ऐं तो असां ख़ुदा जा घणा सजदा कदा कया। ॻाल्हायो हिकिड़े सजदे न करण जे करे तरजी थो वञे। 6 लख साल इबादत कयाई सॼी ख़त्म थी वई ऐं तो असां त सचे रब जे सजदे खे विसारे छॾियो। ओ मुसलमान नमाज पढ़, पाण नमाज पढ़, बच्चन खे नमाज़ी बणा। जेकर पी नमाज नथो पढ़े त पटको लाहे पेरनि ते विझीसि, बाबा महिरबानी कर मस्जिद में नमाज हली पढ़। हाणे अचड़ी अहिड़ी थी वई अथई ज़िंदगी ग़फ़लत में गुज़ारे छॾी। हाणे अच रब खे सजदो कर त रब राज़ी थी पवे। अमर नमाज़ी नाहे, पेरनि ते हथ रखी पेरनि खे धोई पेरनि खे चुमी अर्ज़ करे सम्मा महिरबानी कर नमाज पढ़। भेण नमाज थी पढ़ी उनखे बि प्यार सां समझाए, अम्मा नमाज पढ़, पुट खे नमाज़ी बणाए। जंहिंजो घराणो नमाज़ी आहे हिते रब जो हबीब राज़ी आहे। ॻाल्हि परे न हली वञे। शैतान इनकार कयो, ख़ुदा लानती कयसि। हाणे हुनखे साड़ थी वियो। आदम खे ख़ुदा फरमायो आदम अंत व ज़ौजुकल जन्नत, अवां ॿई जन्नत में रहो ऐं उन मां मेवा खाईंदा रहो जिथां वणेव, पर वला तक़रबा हाज़िहि शजर, हिन वण जे वेझा न वञिजो।
जेकर वण मां मेवो खाधव त पोइ तव्हां हथ खे ओरा कींदड़ थी पवंदव। ठीकु आहे साईं। हाणे आदम ऐं हवा जन्नत में पिया रहनि, शैतान खे साड़ थी वियो, तअस्सुब थियो। आदम जे करे मां करियो हा त कंहिं न कंहिं तरीक़े सां आदम खे जन्नत मां कढायां। साड़ बि शैतानी वसवत। अलाह करे असां में साड़ न हुजे। ॾिसंदासीं न कंहिंखे 4 पैसा या इज़त असां खां बर्दाश्त न थींदो आहे। एकल सुञो हाणे वरी ॾिसोसि लहे त ॾिसेसि आहे या न। मुस्तफ़ा फरमाइनि था त साड़ ईमान जी कैंची आहे। कंहिंखे जेकॾहिं ख़ुदा इज़त थो ॾे त अवां ख़ुशि थियो, चयोसि ख़ुदा तोखे अञा वधीक वधाए। जॾहिं ईअं चवंदे ख़ुदा तोखे बि इज़त बख़्शे छॾे। इन शैतानी फितरत खां परे थियणु घुरिजे। उनखे तअस्सुब थियो, साड़ थियो, कीअं कयां, हीलो बहानो करे जन्नत में पहुतो। आदम अलैहिस्सलाम उनजे मकर में न आयो, बीबी हवा सां मकर में अची थी वञे पई। मेवो खाई विधाई, आदम अलैहिस्सलाम खे खाराए विधाई। ख़ुदा नाराज़ थियो, जन्नती लिबास लही वियो, ॿई उघाड़ा थी पिया रहंदा वतन। जन्नत में वणनि खां पन वठंदा वतन, कंहिं बि वण पन कोन ॾिनो आहे। घुमंदे घुमंदे इंजीर वटि आदम अलैहिस्सलाम आयो आहे। ओ इंजीर तूं पन ॾे भला उघड़ ढकियां। इंजीर चयो त आदम जेतिरा पन वणनि एतिरा पट पन पटे उघड़ ढकियाई, हवा खे ॾिनाई। अलाह साईं जी ज़ात फरमाए त इंजीर जन्नत जे ॿियनि वणनि आदम खे हिकिड़ो पन बि कोन ॾिनो, तो छो ॾिना? इंजीर चयो त साईं मां आदम खे पन कोन ॾिना अथव, कंहिंखे ॾिनई? साईं आदम जे चेहरे में तुंहिंजे मुस्तफ़ा जो नूर चमकाट पियो ॾे। ओ मुंहिंजा मालिक साईं मां आदम खे पन कोन ॾिना हुआ, मां त मुस्तफ़ा जे ज़ात बाबरकात खे उनजे नूर खे चमकंदे ॾिठमि, मुस्तफ़ा खे पन ॾिना अथमि। त रब फरमाए थो अंजीर तो मुंहिंजे महबूब खे सुञातो आहे, मां तुंहिंजो शान थो बुलंद फरमाया। वक्ती कसम आहे इंजीर जो निस्बत मुस्तफ़ा सां थी, उन मुस्तफ़ा खे सुञातो। हबीब इंजीर अल्लाह जी ज़ात इंजीर जो शान बुलंद करे छॾियो आहे। वज़ैतून ऐं ज़ैतून जी निस्बत मुस्तफ़ा सां कंहिं न कंहिं वास्ते सां थिए थी पई, जो हबीब खे ज़ैतून जो तेल पसंदि हूंदो हो, पाण वापराईंदा हुया, इस्तेमालु फरमाईंदा। अल्लाह जी ज़ात बाबरकात ने निस्बत जे करे ज़ैतून खे बि इज़त बख़्शे छॾी, तूर सीना खे इज़त छो बख़्शाई? हिकिड़ो त आदम हज़रत मूसा कलीमुल्लाह तूर सीना जे पहाड़ी तरफ़ सां कलाम कंदो आहे। ॿी निस्बत कहिड़ी आहे? तुहफ़तुल किराम सिंधी अल्लामा अली शेर काने ठटवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तारीख़ जी किताब तुहफ़तुल किराम लिखियो आहे त अल्लाह जी ज़ात बाबरकात तूर सीना जे पहाड़ी ते कुदरती तौर मुस्तफ़ा जो इस्मे गिरामी चिटे छॾियो हुयो। मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम कंदो, ख़ुदा फ़ख़्र न इलाही के मूसा जुती लाहे पोइ मथे अच। वजह कहिड़ो, सबब कहिड़ो? अल्लामा अली शेर काने ठटवी तो लिखे त तूर सीना जे चोटीअ ते रसूलुल्लाह जो इस्म लिखियल हुयो। नालो केॾो प्यारो, नामे मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है, मिठो लगे तो वठ त ॿई चप हिक ॿिए खे चुमनि। ॿिया करोड़े नाला मिलंदई, पर हबीब जे नाले जहिड़ो नालो मिलंदो ई कोन्हे। तुंहिंजो नालो मोहम्मद वणियो ओ तेने नालनि हज़ार लेखां, तेने नालनि हज़ार लेखां। चओ सुभान अल्लाह, थकिजी विया लॻे। तुंहिंजो नालो मोहम्मद वणियो तेने नालनि हज़ार लेखां, तेने नालनि हज़ार लेखां।
तुझो सोनो हुस्न सदा ओ चंड तारन सितारन खां चंड तारन सितारन खां ओ तो अल्लाह ताऊ कयो नूर जो तो के नहरो मिलियो है तो अल्लाह ताऊ कयो नूर जो तो के नहरो मिलियो अरशद अहमद मुस्तफा ओ सदजी पियो सालन हज़ारन खां सदजी पियो सालन हज़ारन खां तुझो नालो मोहम्मद बणियो ॿियनि नालनि हज़ारनि खां ॿियनि नालनि हज़ारनि खां दुरूद पढ़ाए ॻाल्हि ॿुध सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह जी ज़ात निस्बत खे इज़्ज़त बख़्शींदो आहे एतिरी त इज़्ज़त बख़्शींदो आहे क़ुरान करीम जे अंदरि वाक़ियो आहे साहिबे कहफ़ जो अल्लाह जा कामिल वली आहिनि कंहिं बादशाह दकियानुस या कंहिं ॿिए बादशाह जे ख़ौफ़ खां मुल्क छॾियो था वञनि पिया रस्ते ते हिकिड़ो बकरार थो मिले पियो बकरियूं पियो चारे ॾिठाई त अल्लाह जे प्यारनि जूं सूरतूं आहिनि सुभान अल्लाह रस्ते सां वञनि पिया पुछा थो करे पियो तो अल्लाह जा प्यारो काॾे पिया वञो उन्हनि हाल हक़ीक़त करे ॿुधाई आहे त बादशाह असांखे ॾाढो परेशान कयो आहे मुल्क छॾियो पिया वञो जॾहिं बकरार ख़ुदा जे प्यारनि जी ॻाल्हि ॿुधी आहे बकरनि खे छॾे थो पियो ओ अल्लाह जा प्यारो मां बि अव्हां सां गॾिजी हलां थो मां बि पंहिंजे रब्बुल आलमीन खे राज़ी करण जे लाइ वतन छॾियां अब बकरियूं तुंहिंजूं साईं बकरियुनि जो ख़ुदा लाई उन्हनि सां गॾिजी पियो बकरारनि सां गॾु वरी कुता बि हूंदा अथव करे क़ुरान करीम जो वाक़ियो आहे कुतो बि गॾिजी पियो अबा बकरार साहब जी साईं हे कुतो वारो असांजे पोयां पियो अचे हिनखे त पोइ हिते कर मथां काथे भौंके मथां काथे आवाज़ करे ऐं असां पकड़िजी पऊं बकरार पोइते हकलेस भीड़ लठ कुतो मोटे ही ना छा पियो चवे कंहिं उर्दू वारे तर्जमानी कई न मैं भौंका न मैं टौका न मैं शोर मचावा न मैं भौंका न मैं टौका न मैं शोर मचावा नेका लोका दे सदके शलम भी बख्शा जावा खुदा जे वलियन सां नस्बत रखी आहे ताल्लुक रखियो आहे संगत ऐं दोस्ती रखी आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात उन कुते खे बि इज़त बख़्शे छॾी आहे और तो फरमाए वक़ल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिल वसीद उन गार जे हयत खे रब्बुल आलमीन ज़िक्र कयो आहे अल्लाह जा कामिल वली अंदरि सुता पिया आहिनि ऐं गार जे मुंहं ते वरी कुतो पंहिंजे पेरनि खे ढिघो कयो वेठो निस्बत उन खुदा जे वली सां कुते निस्बत रखी आहे ताल्लुक रखियो आहे खुदा कुते खे बि इज़त बख़्शे छॾी आहे अब तुंहिंजो मुंहिंजो ताल्लुक कंहिंसां आहे अल्लाह जे हबीब सां कुंतुम खैर उम्मतिन अल्लाह जी ज़ात फरमातो आहे भली उम्मत आयो छाजे करे जो की निस्बत आहे रसूलुल्लाह सां अल्लाह जी ज़ात तो असांखे इज़त हबीबन जे सदके बख़्शी आहे उन रसूलुल्लाह जे सदके तो असांखे इज़त मिली आहे कंद खणी हलूं था त सदको रसूलुल्लाह जो आहे त उन हबीब जे सदके इज़त मिली त उन जी लज रखिजे या न रखिजे ॻाल्हायो जे हबीब जे करे अलाह साईं पटको बचायो चङा माण्हू सभु घुमंदा पिया वठूं सदको आमना जे लाल जो आहे त उन महबूब जी लज रखिजे जी अल्लाह जो हबीब फरमाए तो तीअं करे ॾेखारिजे जेको ईअं कंदो रब हुन जे मथां राज़ी
उन हबीब जे सदके खुदा मेहरबानी कई अगन उम्मतुन जो उम्रियूं एडियूं वडियूं थींदियूं हुयूं जो काथो ई न आहे असांजी उम्र त 100 साल जे करीब करीब मुश्किल सां थी थे 100 साल पहिरें ही माण्हू मरी पियो वञे पर अल्लाह जे महबूब जे सदके न थोड़ी उम्र में अल्लाह से असांखे बरकत अहिड़ी अता कई आहे जंहिंजो अंदाज़ो ई न आहे। इबादत थोड़ी कयूं सवाब घणो हिन महीने में चए पई न 15 शहबान जी रात इन रात में अल्लाह जी ज़ात बख्शे दो पंहिंजे बाननि खे अल्लाह जी ज़ात कुरान फरमायो उदऊनी अस्तजिब लकुम ओ मुंहिंजा बानो अवां दुआ घुरो त मां क़बूल कयांव अचण अवां जो कम आहे बख़्शण मुंहिंजो कम आहे घुरण अवां जो कम आहे ॾियण मुंहिंजो कम आहे सवाल करण अवां जो कम आहे कबूल करण मां रब्बुल आलमीन जो कम आहे। इन रात में अल्लाह जे दरबार में रोई अजड़ा कर अल्लाह जी ज़ात बाबरकात के दरबार में दुआओं को अल्लाह से कबूल करे छड़ी एडी भली रात रवायत में चए थो हज़रत ईसा अलैहि सलाम में वने वींदे वींदे ॾिठाई रस्ते में हिकिड़ो सुहिणो पत्थर नज़र आयसि मालिक साईं ॾाढो तुंहिंजो ई ख़ूबसूरत नज़ारो आहे केॾो त भलो पत्थर ठाहियो अथई केॾी तुंहिंजी कारीगरी आहे अल्लाह फरमाइस ने पत्थर खे लठ जो हयाई अंदरो सफेद रीश हमरा निकली पियो अदा तू पत्थर में कीअं अब मां खुदा जे मेहरबानी सां इबादत जो कयां घणो टाइम थियो थई एतिरा साल ईसा अलैहि सलाम हैरान थी अर्ब के रज़ो करे मालिक हिन खां वठी त कहिड़ो तुंहिंजो प्यारो बानो हूंदो हिन जाइ ते तोखे राज़ी पियो करे अल्लाह तो फरमाए मुझे मुस्तफा जी उम्मत ईंदी उन जे मथां मां मेहरबानी कंदुसि साईं कहिड़ी मेहरबानी कंदे रब जी ज़ात फरमाए तो रवाज जी ॻाल्हि आहे अल्लाह फरमाए 15 शाबान जे रात जेको जागी इबादत कंदो नफ़िल पढ़ंदो मां खुदा इन खां वधीक उनखे इज्जत अदा करे छॾींदुसि ऐं सवाब अदा करे छॾींदुसि तो या रात अचे न पई इनखे रांदि तमाशे में न गुज़ारजो इनखे अजाई न गुज़ारजो इनखे फुज़ूल न गुज़ारजो ग़फ़लत में न गुज़ारजो सॼी रात जागी ऐं अल्लाह जी रहमत खे तलाश कजो अल्लाह जी ज़ात आसमान दुनिया ते अची खुदा जी रहमत जा आवाज़ था त न आहे को साहिल सवाल पूरा कयांसि आए को मुश्किल में फाथल मुश्किल आसान कयांसि आए को दर्दमंद दर्द दूर कयांसि या रात चवे पई इन रात में जागी इबादत कजो ऐं मस्जिदनि खे आबाद कयो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान करीम जी तइलीम ॾियारियो साईं मुनीर अहमद साहब मुंहिंजे ॻोठ में आयो आहे मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जफ़ाकश माण्हू आहे महिनती माण्हू आहे इन माण्हू जो क़दुरु करियो अहिड़ा माण्हू घटि पिया मिलनि जंहिंजो शौक़ ऐं तवजह दीन जे तरफ़ हुजे तवजह उन तरफ़ हुजे त बच्चा सुधरी पवनि बच्चा कुरान करीम जा हाफ़िज़ बणिजी पवनि कुरान करीम अचे उन्हनि खे नमाज़ उन्हनि खे अचे उन्हनि खे जनाज़ो पढ़ाइण अचे उन्हनि खे गुस्ल ॾियारणु अचे असांजो को माण्हू मरंदा बि भॼंदा मौलवी साहब रे वारो कर साईं गुस्ल अची ॾियार हालांकि शरीयत में साईं वेठा शरीयत में गुस्ल मालिक खे पाण खे ॾियारणो असां भॼंदा मौलवीअ रे जनाज़ो भी पाण खे पढ़ाइणो अथसि पर असां पढ़ाए सघूं न असांखे त ख़ैर सां वुज़ू बि न ईंदो हूंदो गुस्ल जे फर्ज़नि जी बि ख़बर न हूंदी त गुस्ल में फर्ज़ घणा फर्ज़ कहिड़ियूं शयूं आहिनि ख़ुदा रा सिखो मां त साईं खे चवां थो त दर्स ॾिए इशा जे टाइम ते मां अची नमाज़ पढ़ो पोइ ज़रूरी मसाइल ते दर्स वठो वुज़ू का वठी बल्कि तहारत का वठी वुज़ू जो तरीक़ो वुज़ू जा मसाइल वुज़ू जा फराइज़ वुज़ू जो सुन्नतूं वुज़ू जा मुस्तहब वुज़ू केड़िन शयुनि सां मकरूह थो थे केड़िन शयुनि सां भॼी थो पवे नमाज़ केड़े तरीक़े सां पढ़जे उन जा फर्ज़ कहिड़ा आहिनि नमाज़ जो सुन्नतूं कहिड़ियूं आहिनि नमाज़ जा वाजिबात कहिड़ा आहिनि नमाज़ में भुल थिए त छा कजे ये सभु शयूं सिखो असांजे मथां लाज़िम आहिनि असीं मुस्लमान आहियूं काथो कंदा आहियूं न हिसाब जा केड़ा पक्का आहियूं ओ ज़रे बराबर में न छॾींदासीं कंहिंखे आहे या न उते पक्का पर दीन सिखण जे लाइ असांखे बरो थो थिए उमिरि जी का तक़ाज़ा न आहे
भली अच्छी दाढ़ी थी भैया कौन सहलो ना है सिखणो आ तो सिखणो आ शौक तो शौक आ शौक बल्कि फर्ज आ असा मुसलमान जे मथा यो इल्म फर्ज आ असा के हासिल करनो आ अल्लाह जी जात असा सभनी के तौफीक अता फरमाई दो रब्बुल आलमीन मुजो चवण एवा जो बुधन पे बारगाह में कबूल फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मुस्तफा जाने रहमत तेरा शमए बसने सलाम शमए बज़ में हिदायत जो सुहानी घड़ी चमका देगा चाँद जे सुहानी चमका देगा चाँद उस दिल अफरोज़ सा अद पे लाखों सलाम मुस्तफा को सलाम शमए बज़ में हिदायत उम्मती उम्मती लगते जारी रहा लब पे जारी रहा उम्मती तेरी किस्मत सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमए बज़ में हिदायत गौसे आज़म इमाम तो कावन का गौसे इमाम